Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरा से सांझी खबर पड़ गई। अल्लाह बचायो, खुदा बचायो। दादी मां हर घर में एड़ी गाली न कर। मैं तेरी के अगे में ये साथे शक्का साधारण गाली के वो खबर जो आवाज खैर तो है ना। हाँ हाँ सब खैरा तो के सांजला परेशान थियण जी जरूरत कानी का। अरे ॿियो केरा जेको तव्हां न धण कंजे लाइ परेशान थींदो। मां हिकु ई त आहियां जेको तव्हांजो फिक्र कंदो आहियां। तोखे असांजो इहो ई फिक्र आ त अॼु मरन सुभाणे घर खाली कन। न न इहो ॻाल्हि न आहे। मूंखे तव्हां ॿिन्ही जे सिर जो कसम आहे। मूंखे त मथे इहो फिक्र आहे त हुन ग़रीब जो कॾहिं तो जहिड़े निभागे खां जान छुटंदो। सच्चो आहे रोलू, मुंहिंजी ज़िंदगी त हिन खबड़ अज़ाब बणाए छॾी आहे। ओ मितेरी मुड़स जो कान ज़ाल जे लाइ छपर छां हूंदो आहे। जे मां मरी पियुस त पोइ तुंहिंजो केरु आहे? बस थियण जे लाइ घणा ई लाइन लॻायूं बीठा आहिनि। तूं रुगो सिर खोड़ इहो ॻाल्हि न कर हरू भरू। अदा खबर जेसी ताईं न रोलू आहे तेसी ताईं न ही असांखे सुख सां रहण ॾींदो न ही वरी भाॼईअ खे। सही थो चए दादी मां, मूंखे त हिन ते अड़ी थी कावड़ अचे जो। बस 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 मुंहिंजे लाइ मसलो रोलू न पर तव्हां ॿई आहियो। तव्हां ॿई जेसी ताईं मुंहिंजी जान न छॾींदो न तेसी ताईं न मूंखे चैन मिलंदो न वरी सुकून मिलंदो। मितेरी अड़ी ॻाल्हियूं न कंदी कर। सची पुछे त मुंहिंजी दिलि भञी थी विझी। चरी मां हे जेको कुझु कयां थो तुंहिंजे प्यार में त कयां थो सभु कुझु। पोइ तूं मूंखे छो नथो ॿुधाए त तुंहिंजी दिलि में आख़िर आहे छा? सच्ची पुछी नी मितेरी मुंहिंजे दिलि में तोखां सवा कुझु बि कोन्हे। भली कसम खणाए। कीअं दाली मां बिल्कुलु सही तो जी अदा खबर। अरे कूड़ तो ॻाल्हाई गुंदड़ा तोखे मां सुञाणा। मस्तरी तूं हिन जे साम्हूं भलो साईं रखंदीअ न त पोइ बि कूड़ ते कसम खणंदई। हिननि जे ॻाल्हियुनि ते न लॻजां ईअं अथई लूठा। मुझो असुल दुश्मन बच्चल खान न पर यो करम खान आहे। जेकॾहिं करम खान जे चवण में अची असां सांवल ऐं हुनजे ॻोठाणनि ते हमिलो न कयूं आहे न त ही ॾींहं मूंखे ॾिसणा न पवनि हा। हाणे तव्हां छा था सम्झो त बच्चल खान जेको फ़ैसिलो मुंहिंजी न्याणीअ जी ज़िंदगी जो कयो आहे उनखे रोकण लाइ मां ऐं करम खान कामयाब वेंदासीं? नामुमकिन आहे रेस। बच्चल खान खे रोकण नामुमकिन आहे। बच्चल खान खे ॾाढे ज़ोर सां त कॾहिं बि झुकाए नथा सघूं। जेकॾहिं इहा शादी रोकणी बि आहे न त बच्चल खान जे तॾे ते वञी उनखां माफ़ी वठणी पवंदी। जेकर तव्हां ईअं कयो न त करम खान खे मुंहुं केरु ॾींदो? हाणे हर तरफ़ खां इहा दुश्मनी मुंहिंजी ॻिची में पवंदी। हिकु तरफ़ इहो करम खान, ॿिए तरफ़ सांवल ऐं बच्चल खान ऐं टे तरफ़ वरी ॾातू ऐं पीराणो। बग़ैर सोचे सम्झी कदम खणण जो इहो ई नतीजो आहे रेस। करम खान वाइदो कयो आहे ऐं हू पंहिंजो वाइदो ज़रूरु निभाईंदो रेस। खणी करम खान वाइदो कयो बि आहे पर जेकॾहिं मां ऐं करम खान केॾो बि ज़ोर लॻायूं बच्चल खान खे कमज़ोर नथा करे सघूं। मञा थो त बच्चल खान साबरीन ज़रूरु आहे पर एतिरो कमज़ोर बि न आहे। हू बि पंहिंजे राज भाग वारो आहे जो हुनजे ॻोठ मथां हमिलो करे हुनजे चंबे मां पंहिंजी न्याणीअ खे आज़ादु कराए सघूं। बच्चल खान जे ॻोठ मथां हमिलो कयोसीं न त वॾो नुक़सानु थींदो। इहा ई ॻाल्हि त करम खान जे दिमाग़ में न थी वे। हिन करम खान खे हाणे सम्झाइणो पवंदो त बच्चल खान सां ठाह करण खां सवाइ ॿियो को रस्तो बचे ई नथो। रेस करम खान इहा ॻाल्हि न मञींदो। उनखे मुंहिंजी इज़त ख़ातिर इहा ॻाल्हि मञणी पवंदी। बाबा राणा असां तुंहिंजे लाइ जेको रिश्तो
तय कयो आहे। इन बारे में भोग फ़क़ीर त तोखे ॿुधाए छॾियो हूंदो। बाबा साईं, मूंखे को बि एतिराज़ न आहे, पर इन अमल सां मुंहिंजे घर में झेड़ो थी वेंदो, मुंहिंजो जीअण अज़ाब थी वेंदो। मां त चकी जे ॿिनि पुड़नि में फासिजी वेंदुसि। भोग हिकिड़ो छोरो ॼणियो थी, हे त मज़ो कोन थो करे। हे जेको पंहिंजे रननि खो थो टुजे, अहिड़ा पुट ॼणवान जा। बाबा साईं, ॼणण जे वक़्तु त मूं इहो सम्झो त शींहं ॼाओ आहे, शींहं। पर बाबा साईं, मूं इहो न सम्झो त लूमड़ पाले जवान पियो कयां। बाबा, तव्हां पंहिंजी हिकु माई खे मोह नथा ॾेई सघो, मां पंहिंजी ॿिनि खे मोह कीअं ॾींदुसि? सच भोग फ़क़ीर, जब तोखां पंहिंजी माई नथी झलजे, उहो बि बाबा हाणे तूं पूरो थी वियो आहे। बाबा साईं, इहो छोरो कूड़ थो हणे, निसोरो कूड़ थो हणे। मुंहिंजी फ़क़ीराणी जेतिरी मूंसां मोहबत कंदी आहे न, शायदि का औरत पंहिंजे वर सां कंदी हुजे। हा, बिल्कुलु। इहो कुर्ब सुबुह शाम ॾींहुं राति हर वक़्तु नज़र ईंदो आहे बाबा। मां ॾिसंदो आहियां अम्मा तोसां केॾो कुर्ब कंदी आहे। अरे हाणे माठ करे छोरा, एॾो दाना न थियो। बाबा राणा, असां इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे ऐं इहो हाणे असांजे इज़त जो सवाल बणिजी चुको आहे। सुठो इहो थी त कुर्ब में हा करे छॾ, न त सम्झे पाण थो। ठीकु आहे बाबल साईं, मां अॼु खां ई पंहिंजे जिस्म ते हेॾे ई तेल जी मालिश कराइण शुरू कयां थो। वधीक मालिक खे पारता, बाक़ी मां त पंहिंजो हशर पंहिंजी अखियुनि सां ॾिसां पियो। खिले जो थी मारिया थी तुझो उफाल लेड़ा तुझा। तू मुझे मुस्के मारी थी तो मां भी तुझे मुस्के मारिया थी। आई तू मार दे, मार छे छने नहीं सास मां भी मारी। बस क्या सुबह गाड़ी फुटबॉल में कुटियो तो वला पुजे। माने तुझो मुर्स है ना, मैं तुझो मुर्स है, मैं केजो मुर्स ना हां। राणा, राणा, छा पियो सोची? बाबल साईं, पंहिंजे मुस्तक़बिल लाइ बि सोचां पियो त छा थींदो। तव्हां पंहिंजी तयारी कयो, कुर्बानी जो बकरो राज़ी आहे। मूंखे सभु ख़बर आहे त फुफड़ राणे खे बचल खान वटि छो वठी वियो आहे। मां तुंहिंजी ऐं फुफड़ जी चालाकी खे सभु सम्झां थी। ॻाल्हि त ॿुध छोरी, इहो ॾेढरी वांगुरु मूं ते फूकजी न अच। जो कुझु ॻाल्हाइणो अथई न, वञी राणे सां ॻाल्हाए, बचल खान सां ॻाल्हाए। इहो जेको रिश्तो आहे न, इहो बचल खान करायो आहे, मूं कोन करायो आहे। बाक़ी हाणे उनखे जेको बि चवंदी न, हू तुंहिंजी ॻाल्हियुनि जे करे रिश्तो कोन तोड़ींदा। जेकरे बचल खान के मूमल जी शादी जो एडो ही लाचार है त सावल सां उन जी शादी छो नथा कराइन? मुंहिंजो घर बर्बाद करण जे पोयां छो पया आहिनि? तुंहिंजो घर बर्बाद कोन थो थे घर बर्बाद रहंदो आबाद थी तई। आई उ लखनि जी मिल्कियत खणी इन घर में ईंदी, पोइ तूं ऐं राणो ॿई नांग बणिजी उन ते फण कढियो वेठा हुजो, सॼी ज़िंदगी ऐशता पिया खाइजो। मां बाहि ॾियणी मिल्कियत के, तूं मूंखे इहो ॿुधाए त इन मिल्कियत जे करे तूं पंहिंजे मुड़ुस खे वंढींदीअ? हा बिस्मिल्लाह या बिस्मिल्लाह। मां अशद राज़ी जेकॾहिं तोखे किथे बि अहिड़ो संग नज़र अचे न जेका तुंहिंजे फुफड़ सां शादी करे, अधेर ई न कजां न। मूंखां तूं पुछा ई न कर, बसि परणाए छॾीसि, मुंहिंजूं ॿई अखियूं राज़ी। तोखे ख़बर आहे त फुफड़ खे हिन उमिरि में रिश्तो किथां मिलंदो, तॾहिं तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी। पर मां राणे जी ॿी शादी थियण न ॾींदसि। ऐं मां हाणे घणी टर न कर, इहो बचल खान जो फ़ैसिलो आहे। छा तूं हुन जे फ़ैसिले खे टारे सघंदी? केरु कोन पुॼी सघंदो बचल खान खे। जेकरे मूं इहा शादी न रोकराई त मां ज़हर पी मरी सघां थी। अയ്या मां पोइ देर छाजी? देर न कर न, हजायो ख़ुशियुनि में वरी बांधाणो पइजी वेंदो। ज़हर मूं वटि पियल आहे, जेकॾहिं तो वटि कोन्हे न, आउं ॾियां तोखे। अॼु ई खाई जान छॾाए। तूं त ख़ुशि आहीं त मां मरां, पर मां तोखे इहो राणे जी शादी जे ॾींहुं करे ॾेखारींदसि। हाणे जेके धमकियूं शमकियूं ॾींहुं थी न, इहे तूं मूंखे न ॾे, इन जो असां ते को असर ई कोन पवंदो। पंहिंजी टाटा बंदि कर पंहिंजी टाटा, घणो थियो।
हीरो किधर? केॾा थो वञे? हाँ मूंखे ॾिसी मुंहुं लिकाई थो वञे। अदा सादिक मुझो तो को ॾोही कोन्हे को पोइ मुंहिंजी रस्ता रोक छो थो करी? जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी चाहीं थो न लीमा त पोइ मूंखे इज़त सां ॿुधाए, न त हिते जो हिते पूरो करे छॾींदोसांइ। मुक ई हिक। अदा जेका हक़ीक़त हुई न उहा मूं तोखे ॿुधाई। हाणे मुंहिंजी जान छॾ। तूं ईअं इज़त सां न ॿुधाईंदे तूं मूंखे ईअं इज़त सां। जेसीं ताईं तोखे मां सटको न ॾींदुसि तेसीं ताईं तूं मूंखे न ॿुधाईंदे। अरे अरे खून अरे अरे खून 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 खून। सादिक मां तोखे बख़्श कोन कंसि। हींअर जो हींअर रईस बचल खान जो ताक़त ते वञा थो, वञी हुनखे दाह थो ॾियां। तो मूंसां नाहक कयो आहे, मां तोखां इहो हिसाब वठंदुसि। हाणे पेर ड्राहे हल पुट हितां। ओ वो बचल खाने जो ताक़त आई ॾिसे थो न, ऐं साम्हूं अथई शहर जो रस्तो। जेको करणो थिए वञी कर। हल पेर ड्राहे। जेकॾहिं तूं थाणे ते वञणु चाहीं न, ओरे थाणे जा दरवाज़ा खुलियल अथई, वञ। पर लीमा हिकिड़ी ॻाल्हि यादि रख, तोखे मां बख़्श न कंदुसि। डर हल। मोमल तूं इहो न सोच त हू ग़रीबाणो घर आहे, उते तोखे प्यार कुर्ब सिक मिलंदी। यकीन कर त बोर बि कोन थींदी। ऐं ॿियो त इहो उते तोखे अम्मा ऐं बाबा जो जहिड़ो ॾिसण जे लाइ बि रोज़ मिलंदो, जंहिं जहिड़े खे ॾिसी थोरो थोरो ख़ुशि थींदी। और मूंखे बि माल मिल्कियत बंगला न खपनि। मां बंगलनि जी ज़िंदगी गुज़ारे चुकी आहियां। इंसान सां प्यार करे, बाक़ी सोन ज़ेवर मिल्कियत उन जो छा कजे? वॾी आज़ाब वारी ज़िंदगी आहे। ऐं ही आज़ाद माहौल आहे। हिते माण्हू सां प्यार थो करे, मिल्कियत सां न। इंसान सां मोहब्बत थो करे। बाक़ी सोन ज़ेवर गह गठा इहे सभु त हुजनि, इहे त ज़िंदगी जी ज़रूरतूं आहिनि, पर मोहब्बत बि त हुजे न। ख़ाली बंगलनि जूं दीवारूं त न हुजनि। इंसान खे कुर्ब बि त खपे, प्यार बि त खपे। पोइ उते ज़िंदगी गुज़ारण जो कहिड़ो फ़ाइदो? और तोखे ख़बर आहे, मां बाक़ी ज़िंदगी पंहिंजे हिन कखावी घरनि में गुज़ारणु चाहियां थी। बसि रिश्तनि जी क़दुरु हुजे, इंसान में इंसानियत हुजे, बसि इहो ई सभु कुझु घुरिजे। जेको तूं चाहीं थी उहो सभु कुझु तोखे उते ई मिलंदो। तोखे प्यार कुर्ब सिक मिलंदी। हा थोड़ा मिसकीन आहिनि, पर शुक्र सां ऐं ख़ुशीअ सां पोइ बि अम्मा बाबा अदा वारा ज़िंदगी गुज़ारनि था। जेको बि चाहिनि न उहे खाइनि था, पाण में वंडे विराए कुर्ब सां रहनि था। विढ़ंदा ज़रूरु आहिनि, पर जॾहिं राति थींदी आहे कुर्ब सां गॾिजी वेही कचहरियूं कंदा आहिनि। मालिक उन्हनि खे बुखे पेट उथारींदो त ज़रूरु आहे, पर बुखे पेट उन्हनि खे सुम्हारींदो न आहे। मूंखे बि हुर अहिड़े ई घर जी तलाश हुई, जिते मोहब्बतूं वंडिजनि, प्यार मोहब्बत हुजे, हिक ॿिए जो एतिराम हुजे, कुर्ब हुजे। बाक़ी बुख न आहे मारींदी इंसान खे, माण्हू खे माण्हू मारींदा आहिनि। केॾी बि बुख छो न हुजे, पर प्यार इंसान खे ॼारे छॾींदो आहे, सभु दुख दर्द विसारे छॾींदो आहे। पोइ तूं सही घर में आहीं ऐं सही पई सोची, तोखे उन घर में प्यार ई प्यार मिलंदो। मूमल साईं खैर त आहे?
छा पिया सोचो? कमला काफ़ी ॾींहंनि खां वठी मन में आंध मांध लॻी पई आहे। सोचां थो को फ़ैसिलो कयां, फ़ैसिलो करे बि नथो सघां। हाणे तूं ई ॿुधाए त मां छा कयां? साईं मुंहिंजा पंहिंजे दिलि खे मुतमइन रखो। जेको बि फ़ैसिलो कंदव न कमला खे क़बूल हूंदो। यार ॾिसीं त पाण थी थिए त मोहबतूं मोकिलाए वयूं, दुश्मनियूं वाशी वांगुरु कड़खियूं बीठियूं आहिनि। दिलि चवे थी त कुझु ॾींहंनि जे लाइ मिठी हलिया हलो माइटनि ॾे, जेसीं ताईं हे माहौल सही थिए। साईं इहे दुश्मनियूं त हड़ंदा आहिनि, छा असांजे हलण खां पोइ इहे दुश्मनियूं ख़तम थी वेंदियूं? कमला इहा त ॻाल्हि सही थी करे, पर हितां वारो माहौल ॾिस यार, राति ॾींहुं बेचैनी, माण्हू सोगा थी विया आहिनि सभु, हर को वते थो लिकंदो। साईं असां त कॾहिं बि कंहिंजा मंदा न आहियूं थिया, ऐं न वरी कॾहिं कंहिंसां चिड़ी ॻाल्हायो आहे। माण्हू अच्छा छो विढ़ंदा, अच्छा वेड़ छो रखंदा साईं? कमला इहा ई त असांजी मीरास आहे। मालिक हुननि खे बि अमान में रहाईंदो त असांखे बि सुख ऐं सलामतीअ सां मालिक पंहिंजी पनाह में रखंदो। तुंहिंजो मक़सदु आहे त बचल सां हली ॻाल्हियूं कयूं, उन ॾांहुं दोस्तीअ जो हथु वधायूं, उन जे पेरनि ते हली किरूं ऐं उन खां उन्हनि ग़लतियुनि जी माफ़ी घुरूं जेके ग़लतियूं असां कयूं ई कोन्हनि। तव्हां मुंहिंजे ॻाल्हि जो ग़लति मक़सदु कढियो आहे। मां चाहियां थो त कंहिं बि तरीक़े सां पंहिंजी न्याणी खे उतां वापसि आणियां, ऐं बाक़ी जेको तव्हां था चाहियो न त ज़ोर ज़बरदस्ती ॾाढ सां, इहो त नामुमकिन आहे। बच्चल ख़ान को इगड़ियुनि जो गुॾो कोन्हे जो असां उन ते ज़बरदस्ती हमिलो करे पंहिंजी न्याणी खे वापसि आणींदासीं। जेकॾहिं हिन ॻोठ में तव्हां मिटी करण जी ग़लती न कयो आहे न त अॼु असांखे इहे ॾींहं ॾिसणा न पवनि हा। करम ख़ान जेको थियो सो गुज़रियो, उनखे दोहराइण में कहिड़ो फ़ाइदो? हाणे असांखे छा करणु घुरिजे, इहो सोचियो अथई? जेको कुझु मूं सोचियो आहे न इहो तव्हां कॾहिं बि सोचे नथा सघो। उन जे करे पिंजरे में बंदि पखी बि फड़फड़ाइनि था। मूंखे हर हाल में पंहिंजी न्याणी वापसि आणणी आहे। जेकॾहिं उनजी उते शादी थी वई न पोइ त इहे असांजा हथ ई वटिजी विया, ऐं तव्हां वरी चओ था त सॼे ॻोठ मथां हमिलो कयो। सोभारा सॼे ॻोठ खे न, सिर्फ़ ऐं सिर्फ़ उन छोरे खे ख़तम करणो आहे। बसि जंहिं छोरे जे सिर मथां मोड़ ॿधबा, कसूर त उन जो आहे न, ऐं उन छोरे सां अहिड़ो त हशर कयो जो वरी बचल जे ॻोठ जो को बि माण्हू मोड़ ॿधण लाइ राज़ी न थिए। उन करे चवांव थो त बचल जे ॻोठ जे सभिनी माण्हुनि खे छॾे ॾियो, सिर्फ़ ऐं सिर्फ़ उन छोरे ते अखि रखो। उहो जिथे बि हथ अचेव न उनखे खंभे खणी अचो। रईज़ सादिक मूंखे ॾाढो कुटियो आहे, ॾाढो कुटियो अथसि। वॻो बि न वरितो, फाड़े छॾी दरे गॾ मिंथू करे पचराए त मूंखे इंसाफ़ वठी ॾे। सादिक खां मूंखे इंसाफ़ वठी ॾे रईज़, मूंखे इंसाफ़ वठी ॾे। बाबा सादिक चरियो थियो छा? छो कुटींदो तोखे? ॻाल्हि छा आहे? उथी मथे वे। मां चवां थो मथे उथी। बाबा सादिक कहिड़ो आहे ई न, पर जे सादिक तोखे कुटियो आहे दिल्ली मां का त हरकत कई हूंदई। नूर भटार जो कसम आहे, मुंहिंजो को बि ॾोह कोन अथई। घिटीअ मां आयुसि पियो, मुंहिंजो पीछो कंदे कंदे अची हितां वरितई मूंखे। अहिड़ो कुटी जो उठ पतड़ ते कुटिजे। भला इन झेड़े जो को त कारण हूंदो, बेटा सबब जे केरु झेड़ो कंदो? चवे पियो
तव्हां राज़ जूं ॻाल्हियूं न उहे ॿुधायो छो नथा? कसम सां मूंखे अहिड़ी पे कावड़ आई, अहिड़ी कावड़ आई, पर कुझु कोन करे सघियुसि। बाबा ठीकु आहे, मां सादिक खे घुराए तंबीह कयां थो, तव्हां सां वरी खोस न कंदो, पर तव्हां बि थोरो पंहिंजी तबियतुनि ते कंट्रोल कयो। ॿीहर खे छॾियो रहीस, उन ॻाल्हि खे हिते ई छॾियो, मूंखे फ़ैसिलो वठी ॾियो। सॼे ॻोठ जे साम्हूं मूंखे कुटियो अथनि, सॼे ॻोठ जे साम्हूं। ठीकु आहे, मां फ़ैसिलो कयां थो, सादिक खे बि घुरायूं था, पर जे ॾोही निकिते त टके जी रायत न कबई। रहीस, सादिक खे रोके छॾ, ॿीहर असां ग़रीबनि जे ॻिचीअ में न पवे। राजा चङा मुड़ुस पादर बसा खाऊं, थुक बुझो असां ते फ़ैसिला था कनि। वाह रहीस तुंहिंजा फ़ैसिला। अरे वरी बुड़बुड़ छाजी लाथी थी? हल चवां थो। न कुझु बि न, कुझु बि न। हल तव्हां वॾा रहीस। अदा रातू खाना खबर ऐं लीमे जे बारे में कुझु सोच। इन्हनि ॿिन्ही जे न वात खोलियो त असां लाइ त मसइलो थी वेंदो। छा सोचा नंढे बागनि जो? हाणे त वरी सादिक बि हिननि जे पोयां पियो आहे। मां चाहियां थो त हिन लीमे खबर खे ॿ टे चकर सादिक पादर हणे। अदा उन मां पोइ छा थींदो? पोइ त राति जो घर में गिड़ी हिननि ॿिन्ही खे पूरो करे ईंदासीं ऐं इल्ज़ाम ईंदो सादिक ते। पर हिन कदम खणण खां पहिरियां लीमे ऐं सादिक में अहिड़ो माहौल पैदा थियण ॾे जीअं हू सुभाणे मरनि न त सॼो ॻोठ शायदि ॾे त हिन खे सादिक मारियो आहे। इन लाइ असांखे पोइ रोज़ लीमे जी खबर सां मिलणो पवंदो जीअं सादिक जे शक में अञा इज़ाफ़ो थिए। हा पीराणा, हिननि सां रोज़ मिलणो पवंदो, तॾहिं इहो सादिक होश विञाईंदो। यार मुंहिंजी सलाह आहे त पहिरें सादिक जो बंदोबस्तु कयो। इहो हाथी लेटाइणो पवंदो तॾहिं कमु आसान थींदो। अदा सच में इहो सादिक न पर इहो हाथी लेटाइणो पवंदो, हाथी। इन हाथीअ मथां लीमे ऐं खबर जो खून लॻी वियो न, पोइ बचल खान इन खे पाण पुलिस जे हवाले कंदो ऐं असां उमिरि जे लाइ आज़ाद थी वियासीं। अरे साईं, फर्शन जा जहिड़ा आहियो, फर्शन जहिड़ा शाबाश। काको तव्हांखे गोलो थो ॾे साथी। हा तूं बि वठो साईं, तूं बि वठ, अञा तूं रहिजी वएं। वाह साईं वाह, तूं बि वठ। धणी ॿारनि सां ॿार थी पंहिंजे रूह खे विंदड़ाई थो न। हा कमला, ॿारनि सां ॿार थी बाता बोल ॿुधी ऐं बाता बोल ॿुधाए पंहिंजे रूह खे राज़ी करण जी आसीस थो वठां। तोखे हिन हाल में ॾिसी मुंहिंजो अंदर दिमाग़ खाई रूड़ो ई पवंदो आहे। धणी पाण खे ॿारनि खां परे रख, किथे इहो एहसास तोखे मारे न विझे। न कमला, माणा अॻे जे मुआ से मरी थिया न मात। अरे साईं, मुंहिंजो मन त ॿारनि जी मुस्कुराहट ते मस्त थी हसीन ख्वाबनि जी ताबीर ॻोल्हींदो आहे। धणी जॾहिं अणल बि ख़ुशियूं थोरे बि मक़दार में मिलंदियूं आहिनि न त शदियुनि जा थक लही वेंदा आहिनि। हूअं बि ही ॿार ख़ुशीअ जो रूप हूंदा आहिनि। धणी कमला, कॾहिं कॾहिं उदासीअ खे ख़तमु करण जे लाइ ॻोठ जे मासूम ॿारनि सां मिली सच पुछे त मां ईअं महसूसु कंदो आहियां त ॼणु कंहिं हसीन वादीअ में फ़रिश्तनि सां गॾु घुमी रहियो आहियां। धणी हल त हाणे घर हलूं। हली मां पंहिंजे हथनि सां तोखे फुल्का पचाए खारायां, मूंखे बि ॾाढी बुख लॻी आहे। मोहबत विराइण ऐं प्यार विराइण इहा ई त असांजी मीरास आहे। साथ निभाइण बि मीरास थी कमला। भॻवान सभिनी जी भली कंदो। अचो कमला, मेहनत मीरास असांजी। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।